जाम नवाज अली क़ौमी तक 209 सूबाई तक PS 42 ते बीठल आज़ाद उम्मीदवार सैयद नजमुद्दीन शाह खुरासानी सवे मुरीदन सां गॾिजी दरगाह तला शाह ते चादर चाढ़े दुआ घुरी पंहिंजे चूंड मुहिम जो आगाज़ कयो। इन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां अवाम खे कूड़नि टटनि खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। अवाम जी भलाई लाइ करप्ट नुमाइंदनि साम्हूं बीठो आहियां। हिते अवाम खे बुख बदहाली खां सवाइ कुझु बि न मिलियो आहे। सागर ज़िले में खुरासानी जमात वॾी आहे, उन सां सागानी कई वई आहे। हिते साफ़ पाणी, सिहत, तइलीम जी सहूलियत खां अवाम खे मारूम रखियो वियो आहे। गुज़िरियल 15 सालनि खां पाकिस्तान पार्टी हुकूमत करप्शन करे पंहिंजा घर भरिया आहिनि। अस्पतालनि में इलाज जी सहूलियत न आहे। सिहत खातो मुकमल नाकाम थी वियो आहे। तक जी अवाम ज़ालिमनि खां हमेशह लाइ हितां तड़े कढी अवाम जी वोट जी ताक़त सां तब्दीली आणे सघूं था। इलेक्शन पाक फौज जी निगरानी में कई वञे। जेके RO मुक़ररु कया विया आहिनि उहे पीपल्स पार्टी जा वंगारू आहिनि। उन्हनि ते असांखे यकीन आहे। मुखालिफ़ हाणे खां ई ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि त मुखालिफ़ हमेशह धांधली करे खटिया आहिनि। हाणे उन्हनि खे हरगिज़ ईअं करणु न ॾींदासीं। मूंसां गॾु खुरासानी जमात जे मुरीदनि ऐं चङनि बिरादरी जा मौजूद माण्हू गॾु आहिनि। अवाम सुजाग आहे। हाणे अवाम तब्दीली चाहे थी। SP राजपर मीडिया ज़ा न्यूज़ SD जाम नवाज़ अली।